अञा भी सिक लथी नाहे। मदीने पाक के जे हिकिड़ो दफ़ो ॾिठो ज़िंदगी मुस्तफ़ा जे शहरनि जो मज़ो भुलाए न सघे। दिलि चवंदसि त रब वरी तौफ़ीक़ करे त वरी तुंहिंजे महबूब जे शहरनि जो दीदार कयां। चई 2-3 भेरा वयो आहियां अञा भी सिक लथी नाहे। मदीने के ॾिसण जी सिक वधी आहे घटी नाहे। मदीने के ॾिसण जी सिक वधी आहे घटी नाहे। केॾो मिठे जे मुल्क में आहे रखियो तासीर खुदा। केॾो मिठे जे मुल्क में आहे रखियो तासीर खुदा। अञा ताईं मदीने में अञा ताईं मदीने में कशिश आहे खुटी नाहे। मुस्तफ़ा साईं जन फरमायो इन्नल ईमान लयारुज़ इलल मदीना कमा तारुज़ुल हयत इला जोहरा। मुस्तफ़ा साईं फरमाइनि था त पछाड़ी वक़्तु अहिड़ो ईंदो जो पूरे रूह ज़मीन में ईमान मोकिलाए वेंदो। हाणे मोकिलाइण शुरू कयो अथई है न। मोबाइल ते क़ुरान खणण जे लाइ तयारु बीठो आहे माण्हू। अबा मोबाइल चोरी अबा हिते मोबाइल पई खीसे में हूंदसि बटन बैटरी कढी चए मूंखे न आहे। हाणे केरु लॼ खां उन खां तलाशी वठे भले कसम ॾियो अबा मूंखे न आहे। अड़े ईमान खे ईअं लॼाए सॼो मुस्लमान। नबी से फरमाया त पूरी कायनात में ईमान मोकिलाईंदो 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 पोइ मदीने पाक जो रुख कंदो। पोइ ईअं ड्रोड़ पाईंदो जीअं नांग जे कढ जो को माण्हू लठ खणी पवे ऐं पंहिंजे बिरड़ ॾे भॼे। नबी से फरमाया त ईमान ईअं पूरी कायनात में भॼी करे मदीने जो रुख कंदो। वञी उते बचंदो ॿियो जहान खान मदीनो इहो आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सलाह अहिड़े वक़्त खां बचाए ज़मीन जे तख़्ते ते जो ईमान साम्हूं निकिरी वञे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला अहिड़े टाइम खां बचाए। बहरहाल मदीनो ईमान जो मरकज़ आहे। छा शेर में छा आहे? चई केॾो मिठे जे मुल्क में आहे रखियो तासीर खुदा। अञा ताईं मदीने में अञा ताईं मदीने में कशिश आहे खुटी नाहे। 2-3 भेरा वयो आहियां अञा भी सिक लथी नाहे। मदीने के ॾिसण जी सिक वधी आहे घटी नाहे। को बि सजण जे देस खां नाहे सुठो संसार अंदर। हकीकत थो कयां ज़ाहिर इहा मुंहिंजी मगीना है। 2-3 भेरा वयो आहियां अञा भी सिक लथी नाहे। मदीने खे ॾिसण जी सिक वधी आहे घटी नाहे। काबो में ना अरफात आई शाल ॾिसां मुज़दलिफ़ वरी। काबो में ना अरफात आई शाल ॾिसां मुज़दलिफ़ वरी। इहो अरमान ज़िंदया इहा हसरत मुई नाहे। 2-3 भेरा वयो आहियां अञा भी सिक लथी नाहे। मदीने खे ॾिसण जी सिक वधी आहे घटी नाहे। शाल वञा हर साल ऐं सारी हयाती बींदो रहां। अल्लाह से मुंहिंजी बि खणी दुआ क़बूल कया। रब में उम्मीद आहे हेड़ी महिल कई त क़बूल हले थी पई अॻिते बि रब खे पारां। शेर जे इन दुआ खां पोइ अल्लाह ताला हर साल हर महीने जी ज़ियारत नसीब करे। हर साल उम्मीद रब में इहा आहे त दुआ क़बूल आहे त पूरी ज़िंदगी। चई शाल वञा हर साल ऐं सारी हयाती बींदो रहां। शाल वञा हर साल ऐं सारी हयाती बींदो रहां।
उहे भी शल हलन जिने जिने उहे भी शल हलन जिने जिने इहा दुनिया डिठी ना है उहे भी शल हलन जिने जिने इहा दुनिया डिठी ना है जेके चमन था लथी हिकड़ो दफ़ो दीदार करे जेके चमन था लथी हिकड़ो दफ़ो दीदार करे अदा इमदाद अहेड़नि जी अदा इमदाद अहेड़नि जी कच्ची आस पकी ना है जेके चमन था लथी हिकड़ो दफ़ो दीदार करे अदा इमदाद अहेड़नि जी कच्ची आस पकी ना है बटे भेरा वयो आहियां अञा भी सिक लथी ना है मदीने खे ॾिसण जी सिक वधी आहे।